धामराहन वारे ठुल्ह जी कहानी। लाड़काने खां तक़रीबन 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूद ॻोठ धामराह में क़दीम ज़माने जो ठुल्ह ठहियलु आहे, जेको धामराह जो ठुल्ह जे नाले सां सुञातो वेंदो आहे। कुझु वक़्तु अॻु इहो ठुल्ह तबाहीअ जे किनारे ते पहुची चुको हो, जंहिंजी हाणे मरमत कराई पई वञे। इन ठुल्ह बाबति मुख़्तलिफ़ तारीख़दाननि जा मुख़्तलिफ़ राया आहिनि। किन जो चवणु आहे त इहो ठुल्ह न पर ॿुद्ध धर्म जो स्तूपा हो। छा लाइ त लाड़काने जे आसपास कुझु क़दीम आसारनि ते बि अहिड़े क़िस्म जा ठुल्ह या स्तूपा जा निशान मिलनि था, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त आगाटे ज़माने में हिते ॿुद्ध धर्म सां तालुक़ रखंदड़ माण्हू आबाद हुआ। अहिड़ो ई ज़िक्र नाले वारे मुहक़िक़ डॉक्टर बदर धामराहे साहब बि कयो हो। इलाइक़े जे कुझु वॾड़नि मुताबिक़ इन ठुल्ह जे भर में हिकु वॾी ॾाकण बि हूंदी हुई, जेका बाद में रही पई। इहो ठुल्ह कहिड़े दौर जो हो, कंहिं ठारायो, या इन जे आसपास ॿिया बि के आसार हुआ, इन हवाले सां का बि ख़ातिरख़्वाह तहक़ीक़ नज़र मां नाहे गुज़री। जेकॾहिं कंहिं दोस्त वटि इन बाबति का मुस्तनद ॼाण हुजे त महिरबानी करे कमेंट में वंड कजो। नामियारे मुहक़िक़ डॉक्टर मेमुन अब्दुल मजीद सिंधी साहब पंहिंजे किताब लाड़कानो माज़ी ऐं हाल में इन ठुल्ह जे इस्तेमाल जे हवाले सां ज़िक्र कयो आहे त शाहबहारे लाड़काने जे बचाव जे लाइ जोॻो बंदोबस्तु कयो हो। लाड़काने खां थोरो मुफ़ासिले ते धामराह ॻोठ आहे। इन जे लॻ हिकु क़दीम ठुल्ह आहे। इन ते हिकु वॾी भेर रखाए छॾियईं ऐं हिकु माण्हू उते मुक़ररु करे छॾियईं, जंहिंखे हिदायतूं मिलियल हुयूं त जीअं ई परियां घलरनि जे घोड़नि जे पेरनि जी दज़ उॾामंदे ॾिसी त ज़ोर सां भेर ते डोंको हणे। इहो डोंको लाड़काने में ॿुधण में ईंदो हो। इहो आवाज़ ॿुधी लाड़काने मां कलोड़नि जो लश्कर तयारु थी अॻिते वधी ईंदो हो ऐं घलरनि खे भॼाए कढंदो हो। अहिड़ीअ तरह लाड़कानो शहर कलाती धाड़िलनि जे हमलनि खां महफ़ूज़ रहियो। शाहबहारे जे दौर में इहो क़दीम ज़माने में जुड़ियल ठुल्ह भेर वॼाए इतलाह ॾियण लाइ कमु आयो। अक्सर अहिड़नि ठहियल ठुल्हनि बाबति मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि जो रायो इहो ई आहे त इहे पुराणे ज़माने में इतलाह ॾियण लाइ, ऐलान करण लाइ, इलाइक़े जी चौकीदारीअ लाइ, या परे खां हमले आवरनि खे ईंदो ॾिसी उन्हनि जी आमद जो अॻुवाट इतलाह ॾियण लाइ ठाहिया वेंदा हुआ। धामराह वारो ठुल्ह, जेको हालतुनि सबबि झुरी ऐं भुरी बिल्कुलु तबाहीअ जे किनारे ते पहुतो हो, इन तारीख़ी विरसे खे हाणे मरमत कराए महफ़ूज़ बणायो पियो वञे।